नाज़रीन, हैदराबाद में लतीफ़ाबाद जे आलम टाउन वारे इलाइक़े में बीठल बरसाती पानी में नौजवान बुढ़ी फोत थी वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील वठूं था अब्दुल रसूल चांडियो खां। जी अब्दुल रसूल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी हाँ, बिल्कुल। लतीफाबाद जो आलम टाउन वारो इलाइक़ो आहे जिते बिछल बरसाती पानी में बुॾी 30 वरनि जो शाहिद नाले शख़्स फोत थी वियो आहे, जंहिंजो लाश जेको आहे उहो लतीफाबाद की कैबिन में वठी पोस्टमार्टम जे लाइ सिविल अस्पताल हैदराबाद पहुचल आहे, जंहिं पोस्टमार्टम बैदि लाश जेको आहे वारसनि हवाले कयो वियो आहे। इन वजह सां सॼी ॻाल्हि ॿोल थी आहे फोती जे वारसनि सां। हुननि जो चवणु आहे त हुन जो नौजवान शाहिद जेको हुयो जन तवाज़ुन ठीक न हुयो ऐं कल्ह खां वठी लापता हुयो, जॾहिं त हुननि जे लापता हुजण वारी जेका एनसी आहे उहा बि हुननि ए सेक्शन थाणे ते दाख़िल कराई हुई, जंहिंखां पोइ अॼु सुबुह जो मुंहिंजो आलम टाउन वारे इलाइक़े मां लाश मिलियो आहे। हिन वक़्तु पोस्टमार्टम बैदि लाश जेको आहे वारसनि हवाले कयो वियो आहे। जी अब्दुल रसूल, तफ़सील खां करण जे लाइ अव्हां जी महिरबानी।